जी हाँ। चलो असां दो तहां सां गॾु एंड ऑल द बेस्ट। सही हाणे गर्लफ्रेंड खे कॉल करणी आहे ऐं हुनखे चओ त मां कुझु ॾींहंनि में वॾो अदाकार बणिजी वेंदुसि, मूंखे 4-5 फिल्मूं मिलियूं आहिनि, वाइस ऑफ सिनेमा भले रिजेक्ट थियो हुजां पर मां एक्टर वॾो बणिजी वियो आहियां, सो प्लीज़ मूंखे ठुकराए न, तुंहिंजे लाइ वॾी ऑफर आहे, मूंखे बैंक बैलेंस बि अचिणो आहे, बंगलो बि अचिणो आहे, तूं येस कर, उन सां ॻाल्हाइणो बसि। मथे उथी बि। अच्छा जी हेलो अस्सलाम वालेकुम। जानू जेको आहे सो सिलेक्ट थी वियो आहियां वाइस ऑफ सिनेमा। सिलेक्ट न थियो, सिलेक्ट न बाबा, अच्छा सिलेक्ट न थियो आहियां। चओ ॻाइण में सिलेक्ट न थियो आहियां, बाक़ी एक्टिंग जो किरदारु वॾो मिलियो आहे। अच्छा ठीक है सर, ठीक है ठीक है तो ॾाढियां ॻाल्हाए। हेलो अस्सलाम वालेकुम जानू। वालेकुम सलाम। जानू जेको आहे सो मूंखे वाइस थोड़ा आवाज तो ॾेठा विलाइण जा जानू अल्लाह जे करे मन थानू तव्हां तू ॿुधायो। इलाही कूड़ो आई, अच्छा तू धोखेबाज आई, ना हुई तू ना आया साईं, तू इलाही मूंसां कूड़ ॻाल्हायो आहे। न सची आऊं कूड़ कोन पियो हा ॻाल्हायां, ॿुधाए अल्लाह जो कसम आहे। ॿुधाए। जी सची आऊं अॻे बि तू कलंदर जा कसम खया मार पवई। न न आऊं कसम खणंदी कोन आहियां जानू, आऊं सफ़ा तोसां बेवफ़ाई न कंदो आहियां, तो ॻाल्हि कर, तोसां कोन ॻाल्हाईंदो आहियां। ॻाल्हि कर। अच्छा जानू इहा की मूंखे जेको आहे सो वाइस ऑफ सिनेमा रिजेक्ट करे छॾियो आहे जानू इन्हनि। ठीकु आहे चङो न? क्यों पिटिया तू आई मार कोई आई, तू नाकाम आशिक आई। अच्छा न जानू मूं कॾहिं लव न कयो आहे, इन वजह सां आऊं तोसां ईअं तफ़री करण जे लाइ तोसां यूज़ मूं हथों सां लव केरु कंदो, तू आई न भागो। अच्छा जानू ठीकु आहे, तुंहिंजी मर्ज़ी आहे जानू, बाक़ी इहो आहे की मूंखे वाइस ऑफ रिजेक्ट करे छॾियो आहे जी। दिलि न लाइजां, अल्लाह में उमीदूं आहिनि ऐं इंशाल्लाह आऊं जेको आहे सो कोशिशि कंदुसि। मूंखे 2 टे फिल्मूं बि मिलियूं आहिनि, बैंक बैलेंस बि पाण ठाहींदासीं जानू। ठीकु आहे न जानू? जानू हेलो कूड़ा पे। अच्छा जानू ओके अल्लाह हाफिज़, ओके टेक केयर, बाय बाय। मिस्टर आरई साहब, नौजवान में कॉन्फिडेंस आहे, टैलेंट आहे, के सुठे डायरेक्टर जे हथ अची वेंदो त मां सम्झां थो सिंध खे हिन जे रूप में हिकिड़ो सुठो किरदारु मिली वेंदो। नौजवान तुंहिंजी रिक्वेस्ट असां चइनी जजनि तरफ़ां डायरेक्टर ते पहुची वई आहे, इंशाअल्लाह ताला ज़रूरु अमल थींदो, प्रोग्राम में अचण जा लख थोरा। थैंक यू सो मच। मौला ख़ुशि रखे।